नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंधड़ी लॻ फुलाडियो में भारतीय जारियत ख़िलाफ़ ऐं पाक फ़ौज जी हिमायत में रैली कढी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अवामी न्यूज़ जो रिपोर्टर असद शाह। जी जामा मस्जिद खां निकितल जेका रैली आहे समी शहरी ते गॾु थिया आहिनि। जेको पाक भारत चिकताना इंडिया जी जेका जारियत जे ख़िलाफ़ ही सभी माण्हू निकिता आहिनि। हिननि जो मक़सदु इहो आहे त अॼु जेका इंडिया अगराई करे रहियो आहे असांजे मुल्क जी हदुनि लाइन ऑफ कंट्रोल जी बार बार भञकड़ी करे रहियो आहे, उन बार बार जेको आहे असांजे मथां हमला कया आहिनि। ऐं अॻिते जे लाइ जेको आहे पाकिस्तानी फ़ौज उन जे लाइ कहिड़ी हिकमत अमली जोड़ी आहे ऐं हितां जो बच्चो नंढो तोड़े वॾो, मुस्लिम तोड़े हिंदू पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई हिन मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त जे लाइ अॼु शहरनि में घाटनि में रोडनि ते निकिरी आयो आहे। अचो त उन हवाले सां हिननि सां पुछूं था त हिननि जो जज़्बो केतिरो आहे। अगरि जेकॾहिं को बि भारत अगराई करे थो त हिननि जो कहिड़ो जवाबु हूंदो? सभ खां पहिरियों पाक फ़ौज ज़िंदाबाद थी आहे। असांखे जेको कमज़ोर करण जी कोशिशि करे रहियो आहे, दिमाग़ मां बाहि कढी छॾे त असां को कमज़ोर, असां सभु मुतहद आहियूं, चाहे हिंदू हुजे चाहे मुस्लमान हुजे, पाकिस्तानी सभु इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। ऐं जेकॾहिं हुन असां सदकार सां कमु वठी रहिया आहियूं, जेकॾहिं वधीक जज़्बाती थियो त शायदि हुनखे इहो ॾेखारींदासीं मोदी खे त पाकिस्तान में का ताक़त आहे दुनिया जी, दिमाग़ मां बाहि कढी छॾे। चाहियूं था त असां बि हिकिड़ी ताक़त आहियूं, असां पाक फ़ौज सां गॾु आहियूं। असांजो मेन मसइलो जेको कश्मीर खे आज़ादु कयो वञे, असुल जंहिं ते झेड़ो आहे उन ते ऐं उनजी जेको नाजाइज़ जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो आहे वरी बि ॾींदा रहंदासीं। मोहम्मद नवीद खान, मैं पाक फ़ौज के साथ हूँ और ये जो जाहिलियत चल रही है इंडिया की तरफ से जो हमले कर रहा है वो ये मत समझे कि हम जो है खामोश बैठे हैं। हमारे जितने भी यंगस्टर हैं या बुढ़े हैं या बच्चे हैं वो सारे पाक फ़ौज के साथ है। इंशाल्लाह हम उनका भरपूर जवाब देंगे। आज का जो एहतजाज किया गया है, जो मुजाहरा है, ये हम बताना चाहते हैं इस इंडिया को कि जो नापाक अपनी हरकत कर रहा है कि हम जो है मुसलमान हैं, हम गुनाहगार ज़रूर हैं लेकिन बेगैरत नहीं हैं। अगर इंडिया ने जो है 1 इंच भी हमारी तरफ अपना कदम बढ़ाया तो हम इंशाल्लाह उसको सफ़ा असली से मिटा देंगे। जितने भी मुसलमान हैं या गैर मुस्लिम हैं, पाकिस्तानी हैं और ये पाकिस्तान का दिफा करना चाहते हैं और इंडिया को याद करना चाहिए कि जिस तरह हमने अमेरिका को शिकस्त दी जो अफ़गानिस्तान में, इंशाल्लाह जो है ये जो है अमेरिका को भी शिकस्त देंगे और जो है ये तमाम मुसलमान जो है इंडिया को भी शिकस्त देंगे। इंडिया के हवाले से जेका रैली निकती है उन हवाले से जो इंडिया की आर्मी है, इंडिया की जेका हुकूमत है उन का एक पैगाम ॾियणु चाहियां थो त पाकिस्तान जा जेतिरा भी यंगस्टर छोकरा आहिनि, जेका अवाम है पाकिस्तान जी, वो इंशाल्लाह इन वक्त जो सो जोश ऐं जज़्बे में है। ऐं जेको अॼु राति जेको कमु कयो आहे पाकिस्तानी हुकूमत, इहो तव्हांजे लाइ तमामु बहितरीनु आहे ऐं थी सघे थो त जेकॾहिं तव्हां इन खां अॻु जेकॾहिं वधीक अगराई कई त इंशाल्लाह तव्हांखे भरपूर जवाबु असीं जेको आहे इंडिया खे पैगाम ॾियणु चाहियूं था त जेको इन्हनि लाइन ऑफ कंट्रोल जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे इहो जेको आहे तमामु ग़लति आहे। इहो न सोचे था जेको आहे पाकिस्तान जेको आहे हिकिड़ो कमज़ोर आहे। पाकिस्तान कमज़ोर मुल्क न आहे। पाकिस्तान उहो सुतल शहर आहे जेको आहे जाॻियो त जेको आहे इंडिया जी हस्ती मिटाए छॾियो। पैगाम ॾियणु चाहियूं था त नरेंद्र मोदी जेको आहे जेको लाइन ऑफ कंट्रोल ते ख़िलाफ़ वर्ज़ी कराए रहियो आहे त इहो महिरबानी करे बंदि करे, ऐं जेकॾहिं पाकिस्तान जो हिकिड़ो नंढो ॿार जेकॾहिं जागी रहियो त नरेंद्र मोदी खे ख़तमु करे छॾींदो। शहरनि जूं ऐं रवासनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो इहो चवणु आहे त का बि अगरि जेकॾहिं इंडिया अगराई कई त हुनजो मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं। असद शाह, अवामी न्यूज़। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।